मटियारी नादरा ऑफिस में कार ठहण लाइ वेंदड़ शादीशुदा जोड़ो ॻोठ मुबारक वासीन फ़ौजी नौजवान रांजन बालादी ऐं उन जी घरवारी नाज़िया बालादी जो वालिद अल्लाह बचायो बालादी मोटरसाइकिल ते कार ठहण लाइ वञी रहिया हुआ त मटियारी वेझो तेज़ रफ़्तार ट्रक मोटरसाइकिल ते चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में औरत नाज़िया ऐं उन सां गॾु संदसि वालिद अल्लाह बचायो बालादी फ़ौत थी विया। जॾहिं त नारी नाज़िया जो मुड़ुसु फ़ौजी जवान रांजन बालादी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फ़ौती जे ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मी फ़ौजी जवान जो इलाजु कयो वियो ऐं कार्रवाई करण बैदि लाश वारसनि हवाले कया विया। उन मौक़े ते वाक़िए ते इतला जे उॾेरलाल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बालादी बिरादरियुनि जा सवे माण्हू पहुची विया, जॾहिं त लाश खे एम्बुलेंस वसीले उॾेरलाल ॻोठ मुबारकवा ते आंदा विया। ताज़ो नारी जी कुझु 2 महीना अॻु फ़ौजी जवान सां रांझार सां शादी थी हुई, जेको घरवारी जी शनाख़ती कार्ड ठहण लाइ मटियारी नादरा ऑफिस वञी रहिया हुआ, जॾहिं त नारी जो कार्ड जी तस्दीक ऐं उन सां गॾु उन जो वालिद बि गॾु हो, जेके मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ। हादसे ते संदनि पेश आयो। रिपोर्ट अब्बास समू, शाहीन न्यूज़, मटियारी।